नाज़रीन नवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त केबर में खबर ॾींदा केबर लॻो एॾिरोलाल जे ॻोठ सचो अॿड़ा जे रहवासण مسمات फातमा अॿड़ो ज़ाल मुरीद अॿड़ो पंहिंजे मुड़ुस खिलाफ एहतजाज कंदे दाईंदे मुड़ुस मुरीद अॿड़े खिलाफ इल्ज़ाम हया आहिनि त संदसि मुड़ुस मुरीद अॿड़े जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुजण करे पंहिंजे अकेले पुट खे पंहिंजी मिल्कियत मालात हल्की करण थो चाहे। पंहिंजे मोबी पुट जेको मिल्कियत जो अकेलो वारिस आहे उनखे ख़र्च बको बि नथो ॾे, न ई वरी घर जो ख़र्च थो हलाए। मुंहिंजे पंहिंजे वालिद मरहूम जे वारसत मां मूंखे आयल 5 एकड़ ज़मीन ते बि कब्ज़ो करे वेठल आहे। घर में 6 न्याणियूं जंहिं मां 5 जी मूं पाण शादी कराई आहे ऐं बाक़ी 1 न्याणी आहे, उन न्याणी खे बि संभाले नथो। मुरीद अॿड़ो जंहिंजी उमिरि हिन वक्त 65 साल खां मथे आहे, उनखे कुझु मफ़ाद परस्त माण्हू वर्गलाए रहिया आहिनि जेके चाहिनि था त मुरीद जी मिल्कियत संदसि पुट खे न मिले बल्कि उनखे आग कराए पोइ उहा मिल्कियत उहे मुफ़ाद परस्त हासिल कनि। जॾहिं त मुंहिंजे मुड़ुस जी 8 एकड़ ज़मीन अलॻि आहे ऐं बैंक में अलॻि पैसा जमा थियल अथसि, जंहिंजे करे मुड़ुस मिल्कियत ते नांग थी वेठो आहे ऐं मुंहिंजी पुट खे लाइदवा तो करे। सो बि ॿियनि मफ़ादी टोले जे चकरनि में अची करे ऐं आला इख्तियारनि खे आगाही थी ॾियां त मुड़ुस मुरीद जेको हिन वक्त ज़हनी मरीज़ बणिजी चुको आहे उनखे कुझु मफ़ाद परस्त टोलियूं हलाए रहियो आहे, जंहिं मां संदसि जान खे बि ख़तरो आहे। जे कुझु बि मुरीद खे थियो त उनजी मफ़ादी टोले खिलाफ कानूनी कदम खया वञनि जेके हिन खे भड़काए रहिया आहिनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।